न कर कम न कर असां के सब कुछ नहीं छड़ियो जोड़े जोड़ जहान जी जदे जोड़े आए खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो तय करीमते चितो चायाए अन मौला का व अंत महबूबी ये उताए कोई लिखी दिनाई भाई सरा सैयद के सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीबल्लाह मुझा महबूब असन तोखे हर दर्जा फरमायो रयो वसेलो तुझे पाक नसब जो मुझा महबूब तवा सही सोचो वाकई जोड़ ये जो सिलसिलो औलाद जो नसब जो पुट खां हलंदो मगर मुझा महबूब यो आम माण्हू जे लाइ तू आम नहीं तू खास आई वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन तू रहमतुल लिल आलमीन आई तू मुझो हबीब आई मिल्लतुल अर्श इला तहत सरा कुल्लुहुम यतलुबून रिदाई व अना अतलुबु रिदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब आम माण्हू उन्हनि जे लाइ कानून इहो उहे सब जो सब चवंदा त रब तूं राज़ी थी असांजा पाक रब तूं राज़ी थी मगर मुझा महबूब मां इन्हनि जो मालिक चवंदो आहियां मदीने वारा महबूब तूं राज़ी थी आला हज़रत सैयद रहमतुल्लाह अलैह फरमाया रज़ाए दो आलम खुदा चाहते हैं और खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद तमाशा तो देखो कि दोज़ख की आतश तमाशा तो देखो कि दोज़ख की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद लगाए खुदा और बुझाए मोहम्मद ताज्जुब की जाए ये फिरदौस आला ताज्जुब की जाए ये फिरदौस आला बनाए खुदा और वसाए मोहम्मद रज़ा पुल से अब करते गुजरिए रज़ा पुल से अब करते बजट गुजरिए कि है रब सल्लिम सजाए मोहम्मद के है रब सल्लिम सजाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब तू पिए नहीं तू मुझो खास बानो है मुझो महबूब है सुनो तुम्हें ऐं हुननि में फर्क आहे तुझा उम्मती उन्हनि जो नसब हलाईंदुसि पुटनि खां पर फर्क रखी तुझो नसब पाक हलाईंदुसि अवांजी प्यारी शहज़ादी सैयदा तय्यबा ताहिरा ज़ाहिदा आबिदा अम्म हज़रत सैयदा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा अवांजो पाक नसब अवांजी न्याणी खां हलंदो ताजो दुनिया खे ख़बर पए असां मदीने वारे साईं जहरम अल्लाह साईं फर्क रखियो तॾहिं त मुंहिंजा प्यारा साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो
तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने साईं ताज माने राज माने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने ताज माने साईं मेराज माने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने खुदा बाबू तुझो पाक नसब तवादी पाक न्याणी शहजादी सैयदा खातून जन्नत सही खातून जन्नत खां हलाइंदासी सा खातून जन्नत जेका नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का। दोस्तों नबियन जे सरदार जी शहजादी वलियन जे सरदार हैदर करार जी रानी जन्नती सरदारन जी अम्मा पान आदम अलैहिस्सलाम खां वठ क़यामत ताईं जेके औरतूं जन्नत मानी जूं जन्नत में उन्हनि सभिनी जी सरदारा अम्मा खातून जन्नत होंदी वॾे एज़ाज़ वारी वॾे शान वारी वॾे मान मकाम वारी असांजी सैयदा अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। एक दफ़ो हज़रत मौला अली शेर खुदा सोमणी जी नमाज खां पोइ घणी देर करे दौलत खाने घर आया। जॾहिं घर आया अम्मा खातून जन्नत पुछो मुंहिंजा वर ख़ैर त आहे अॼु देर कयो अॻे सोमणी पढ़ी जल्दी हली हलाईंदा आहियो अॼु अवां देर लाथी। मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा वो जवान जो अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अपना तो ईमान अली है अपना तो ईमान अली है दुनिया माने न माने अपना तो नारे अली है नारे तकबीर नारे रिसालत सदरे महफिल सही किबला साहिबजादा सैयद अमजद हुसैन शाह बादशाह जो जिंदाबाद। दोस्तों अल्हम्दुलिल्लाह सही किबला सैयद सैयद मोहम्मद हाशिम शाह रिजवी रहमतुल्लाह ताला अलैह। दोस्तों मेमन में जेका साईं जी मेहनत आहे हिन मस्जिद सुभान अल्लाह अॼु उहे साईं जी मेहनत रंग लाई आई। असां सम्झो त साईं जी सदारत वारी जायूं ख़ाली पर न बादशाह अहिड़ी महिनत करे जो पंहिंजे बच्चन खे सोने नाने जे रस्ते सां लॻाए।
अॼु साईं जी सीट साईं जी जाइ ख़ाली कान्हे उन्हनि जा साहिबज़ादा मदरसो बि हलाइनि पिया मस्जिद जो निज़ाम बि संभालनि पिया अॼोके प्रोग्राम जी जेका सिदारत आहे उहा बि क़िबला साईं साहिबज़ादा सैयद अब्दुल हुसैन शाह रिज़वी दामत बरकात मुला आलिया करण फरमाए रहिया आहिनि दुआ जी आहियूं अल्लाह साईं जा त बेड़ा पार कया कंदो कब्र खे रोशन मुनव्वर रखंदो अल्लाह साईं जी गाती के साईं जे बचन खे बि क़यामत ताईं आबाद ऐं शाद जंहिंमें हीरा मोती लाल जवार लॻल आहे किथे प्रोग्राम मथे ते ताज आयो ताज चमकण लॻो जंहिंखे ॾिसी माण्हुनि जो आङिरियूं ॾंदे रूए ज़मीन जो बादशाह हो न सुलेमान रूए ज़मीन जो बादशाह जॾहिं हज़रत बीबी बिल्किस रहमतुल्लाह ताला अलैहा के साईं खत मोकिलियो त या मुसलमान थी असांजे जमात में दाख़िल थी या जंग जे लाइ तयार थी जॾहिं इहो पैगाम पहुतो त बीबी साहबा जा जेके वज़ीर हुआ मुशीर हुआ बॉडीगार्ड हुआ पेसर जो बोयूं भरे था हलो हली पेश था पहुं त साईं सुलेमान तूं असां खां ही फिदियो वठ असां खां ही माल वठ ऐं असांखे भरण ॾे तूं बि बादशाही हला असां बि बादशाही हलाईंदासीं असां एवज़ो भरींदा रहंदासीं पोइ माई साहबा उठ भरिया सामान जा बोरियूं भरियूं पैसनि जूं सोन चांदीअ जो जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर पई माई इहा नियत कई आहे त मां सुलेमान खे पैसनि ते राज़ी कंदुसि सोन चांदी ॾेई राज़ी कंदुसि जॾहिं बीबी बिल्किस हज़रत सुलेमान जे ऐवान में दाख़िल थी साईं जो हीअं नज़र घुमाई त जेके वण हा जेके दीवारियूं हुयूं जेके बंगला हा सभु सोन ऐं चांदीअ जा थींदा हुआ बीबी बिल्किस ॾिसी हैरान थी वई कि जंहिंजा वण सोन जा जंहिंजो बंगलो सोन चांदी जो पियो आहे असां वारे 5 किलोनि सोन जेके चाहींदा उनखे त परवाही कान्हे अहिड़ो सुलेमान अलैहिस्सलाम लाज़िम आहे जॾहिं साईं पंहिंजे नियाणी जी शादी कई त पंहिंजे नाठीअ खे मथे ते ताज रखियो उन ताज में मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो हीरा हा लाल मोती हा पंहिंजी नियाणी खे जेको सामान ॾिनो ॾेज में उहो ॿियो सिर्फ़ु हिकु ताज ॿी वरी सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे नियाणीअ खे जुतियूं पारायूं जुतियूं जेके ॾिनियूं शादीअ जे मौक़े ते उन्हनि जुतियुनि में बि अहिड़ा मोती लॻल हुआ अहिड़ा हीरा लॻल हुआ जो जेके छन्ने में मायूं वेठियूं हुयूं उन्हनि खे आङिरियूं ॾंदे अची वियूं वाह वाह उन्हनि जी बंद कान पई थिए हज़रत मौला अली शेर ख़ुदा इहो ज़िक्र कयो अम्मा ख़ातून जन्नत ॿुधो पाण सोचाई त हज़रत अली साईं सोचींदो हूंदो त सुलेमान पंहिंजी नियाणीअ खे छा कुझु ॾिनो पंहिंजे नाठीअ खे छा कुझु ॾिनो मूं रसूलनि जे सरदार जी नियाणी सां शादी कई असांखे त काई जॻह में रसूलनि जे सरदार आहे हिटाई साहब फरमाईंदो आहे त जखरे जहिड़ो जवान अदा ॾिसां कोन ॾे मोहण मिलनी मुरसले सरस संदस शान वकान काब कौसैन औ अदना मुयस्सर छस मकान आगे जो एहसान जे हादी में यमहड़ा सुलेमान बादशाह जे कई बंगला सब सोन करे सके दो मदीने वाले साईं पंहिंजी नियाणी अम्मा ख़ातून जन्नत खे फरमायो मुंहिंजी नियाणी मुंहिंजी शहज़ादी तोखे मूं शादीअ जे ॾेज में कुझु कोन ॾिनो आहे मुख़्तसर सामान ॾिनो आहे मुंहिंजी प्यारी शहज़ादी मतां थी त मुंहिंजो बाबो ग़रीब आहे ॾेई कोन थो सघे न न ॾियां त मां जबल तोखे सोन जा ॾेई सघां थो
अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन व अम्मा साइल फला तनहर। तुझे बाबे जी ढाका सब चलता था जमाने में सखी ऐसा नहीं देखा। जमाने में सखी ऐसा नहीं देखा। ज़िबा पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा, नहीं आते नहीं देखा। सही करीबन फरमायो मुझी न्याणी के जबल ओद में से थी ना मां इनके चवां तो सोन थी पे साईं अञा हुकुम कोन कयो छी पवे अल्लाह से पर मुजा मां छी वरी चा फमा यंतको अनिल हवा इनहुम इल्ला वही युहा। ज़बान तुझी आ ॻाल्हाईंदो मां रब आहियां तुझे ज़बान मां निकिरियो तो इशारो कयो मुजा सोना जबल ओद अंदर सॼो सोन करे छॾियो। इशारे की देर आ मुझा दी दोस्तों सूरज उल्टे हाँ पलटे चंद इशारे से हो जा। सूरज उल्टे पाँव पलटे चांद इशारे से हो जा। अरे अंधे नजदी देख ले कुदरत मेरे रसूल की। अंधे मुनकर देख ले कुदरत रसूलुल्लाह की। साईं जो इशारो जो रब सोच करे छॾियो। हिकिड़ो वक़्तु ईंदो जो अरब में नुकार ईंदो को बादशाह खे हुकुम थींदो हाणे जबल औद खोलियो खोलींदा त सॼो सोन मां भरियो। सुनो अम्मा खातून जन्नती सोचो शायद मौला अली ये सोचींदो हुजे सो पाण हज़रत अली के मानी खाराए सुम्हारे हाणे मुसल्लो विछाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। या आयत करीमा समझो अम्मा खातून जन्नत जे शान में नाज़िल थी आहे। कॾहिं जॾहिं अम्मा खातून जन्नत ख़ुदा जी बात कंदी सोमनी नमाज पढ़ाए मौला अली हसनैन करीमैन के खादो खाराए सुम्हारे वो पान जाए नमाज बिछाए बरकातों नफल शुरू कंदी ही बिन रकअतन में सुबह ताईं सॼो ख़ुदा जो कुरान पढ़ी पूरो करे छॾींदी थी। सॼी रात गुज़री वेंदी आख़िर में पान दुआ घुरदी मुंहिंजा मौला तुंहिंजी रात नंढड़ी आहे मुंहिंजा मालिक मुंहिंजी सिक मोहबत पूरी कान थी थिए ख़ासि रात वॾी हुजे त मुंहिंजी सिक मोहबत पूरी थी वञे। रात खे अञा बि ॾुखो कर वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो अल्लाह से यह आयत नाज़िल फरमाई त मुंहिंजा अहिड़ा बाना बानियूं आहिनि जेके सॼी सॼी रात मां अल्लाह जे मोहबत में गुज़ारे छॾीनि था सजे में रुकू में क़याम में रात पवे ते बेक़दरानो नींद प्यारी आवे और दर्द मदानो तांग सजन दी सुतियां आन जगावे। पिटाई साहब एरन जिला फरमायो तन तस्बीह मन मनो दिल दंबूरो जल तजू से कल बजो वादत सुर वजल वादहुला शरीक ला यो राग रगल पोसता परसुल निद इबादत जल दे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या
वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। नमाज बरकत नमाज पढ़ी अल्लाह क्या मुझा मौला अज मुझो वन हैदर करार वली जो सरदार हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे न्याणी जी शादी जो जिक्र बुधी आयो सोच में हुजो मुझा करीम रब जो को तो मुझो शान बनायो ए मां दुनिया की नेमतों के कुल ॾिठो जंहिंमें तुंहिंजो महबूब राज़ी हो असां तुंहिंजे महबूब जी रज़ा ते हलिया मुझो जो को तो वट शान आ मक़ाम आ मुझा करीम रब सो अज हैदर करार के ख्वाब में ॾेखार कुरान में भी आता अल्लाह वट ज़ात ते दाने खुदा के उहे प्यारा खुदा जा महबूब जेके तकवा में जेके तकवादार उहे अल्लाह के प्यारा मिठड़ा मुजादी दोस्तों बुजुर्गो तकवा जे मैदान में अम्मा खातून जन्नत का वधीक केड़ी परहेज़गार आहे दोस्तों बुजुर्गो एड़ी तकवा वारी पर्दे वारी अम्मा खातून जन्नत तो क़यामत जे दिहाड़े 70,000 हूरन जे विच में गुज़र 70,000 जे विच में को अल्लाह से फरमाइंदो मोमिन आयो जेके भी आयो अखियूं नज़रूं हेठ कयो मुझे महबूब जी परहेज़गारा न्याणी गुज़री रही आ तकवा वारी शहज़ादी गुज़री रही आ निगाहूं हेठ कयो मुझे हबीब जी न्याणीअ जे पर्दे अल्लाह जो महबूब अर्ज़ कंदो मुझा मौला छा मां बि नज़रूं हेठ कयो छा मां बि कया तो जो हुकुम थियो आ अल्लाह से हुकुम थी जने हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के आला में काफिर दाखिल कयो रब करीम फरमायो या नारो कूनी बरदम व सलाम बर्द जो जरे लगा तारीख लिखियो आ तफसीर वाले लिखियो आ त पूरी कायनात में जिते जिते टांडो मरियो पे सब हर टांडे सब अल्लाह के हुकुम थियो केड़ी बाए के केड़े किलो के ये मदीने जा साईं एक दफो ए महफिल में बेटा आया मस्जिद नबी में तकरीर पे फरमायो एकड़ो सहाबी आयो पे अगते जगह हुई का त साईं फरमायो इते इजलिस वही रो इजलिस को फरमायो बाबू करीम जो सहाबी हो काठ करे घर के वने बाहर उन जे कनन ते आवाज पे इजलिस वही रो को काठ जे भरिए से माण्हू जो पूछा जला वेठो साईं करीमन जो आवाज ॿुधन इजलिस मुखे खबर नथी पई अला मुखे चयो या या मोहब्बत ही मुझे मुस्तफा जो गुलाम थी इन जे करे मां बैठो आया मदीने वारो साईं चले तो भी तक ये मुजादी दोस्तों बुजुर्गो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह बिसरी वजे सलात पर दिया गाल याद अचिया गाल या मो कई दम अल्लाह पाक जो हुकुम जो सभई हाणे मदीने वाले साईं जो हुकुम आम आ शायद मां बाप होया पर अल्लाह जो हुकुम सब नज़रूं हेठ कयो बंद अर्ज़ के मुझा मौला अज मां भी पंहिंजो नज़रूं झुकाया मां भी पंहिंजो अखियूं बंद कया अल्लाह पाक फरमायो मुझा रहमा अज तोखे
पी नज़रूं हेठ करियूं पहुंजूं अॼु अखियूं बंदि करियूं पहुंजूं ईअं न त पर्दे जे लाइ तूं बाबो आई तोखां पर्दो त न आहे पर अॼु तुंहिंजी न्याणी उन शान उन हाल में न आहे जंहिंमें मदीने में तव्हां ॾिठो अॼु मुंहिंजे तुंहिंजी पाक शहज़ादी जे मथे ते हैदरे करार जो रत वारो पटको मथे ते आ सिधे हथ में इमाम हसन जो चोलो खामे हथ ते करबला वारे जवान हुसैन जो तमा बुलल चोलो अज मुझे दरबार में अचे पई ऐ फरियाद कंदी अचे त बेटी तेरे रसूल के मौला फरियाद लाई है बेटी तेरे रसूल के मौला फरियाद लाई है करार केड़ो कसूर कयो जेके मुनाफिकन बेदर्दी सा शहीद कयो मुझे प्यारे पाक फर्जंद इमाम हसन जो केड़ो रो जेके जहर नो वयो मुझे पाक शहजादे हुसैन शहीद करबला जो केड़ो रो जेके यजीद करबला जे मैदान में बेदर्दी सा शहीद कयो मुझे मौला अजमा फैसलो वठण आई आया तुझे दरबार में केस दाखिल कयो मुझा मौला मुसा इंसाफ थे अज तुझी पाक शहजादी इन्हीं हालत में थी रही आहे तव्हां ॾिसी न सघंदो मुंहिंजा बि दोस्तो बुजुर्गो अलगर्ज़ अम्मा खातून जन्नत जहिड़ी बि परहेज़गार आहे अल्लाह जी नज़दीक अम्मा जो मकाम आहे वॾो शान अलगर्ज़ दुआ घुरे मुंहिंजा मौला अॼु मुंहिंजो शान मौला अलीअ खे ख्वाब में ॾेखार हाणे साईं जी अख लॻी वई सुतो पियो आहे ॾिसे थो त क़यामत वारो ॾींहुं क़ाइमु थी वियो आहे क़यामत थी वई आहे माण्हू जहनमी जहन वॾे जन्नती जन्नत ॾे पिया वञनि मौला अली सैदो फरमा मां बिश्त में आयो आहियां बिश्त में अचां त साम्हूं लिखियो पियो आहे फातिमा मंज़िल हिकिड़ी जाइ आहे उन ते मुंहिंजी राणी सैयदा फातिमा ज़हरा जो नालो लिखियो पियो आहे मुंहिंजे हेठि मुंहिंजी घर मां जो दरवाज़े ते आयुसि दरवाज़ो खोलियो वियो अंदर अचां हिकिड़ो तख़्त आहे उन तख़्त ते हिकिड़ी शहज़ादी वेठी आहे अहिड़ो त चेहरे में नूर आहे अहिड़ो त नूर आहे अहिड़ो त मथे पाक मां नूर जी लाइटूं निकिरनि पियूं ॿिन्ही पासे नूर जूं लाइटूं आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो सॼो बंगलो नूर में चमके पियो छो न चमके आला हज़रत फरमाए तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का नूर है नूर तेरा सब भर दे पियाला नूर का मैं गदा बादशाह भर दे पियाला नूर का नूर दिल दूना तेरा दे डाल सदका नूर का हज़रत अम्मा खातून जन्नत तख्त ते वेठी आहे मथे ते हैदर करार जो नूर
चेहरे में रसूल दे सरदार जो नूर, बिनी पासे इमाम हसन हुसैन जिन जा नूर। मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो, पर अजीब गाल सही मौला अली ॾिठी त हिकड़ी शहजादी आ जे जुती जी मुझे बाबू बदाल कई वा जुती गुन दे विंजणू हथ में आ। अम्मा खातून जन्नत खे पंखो वेठी हणे, हवा जी झिल वेठी हणे। मौला अली साईं पुछो तख्त वारी केरा, विंजणे वारी केरा? हुननि ॿुधायो हैदरे करार, तख्त वारी तुंहिंजी राणी सैयदा फातिमा ज़हरा आहे। ऐं जेका विंजणे वारी शहज़ादी आ सा सुलेमान अलैहिस्सलाम जी न्याणी आ, जिंजो रात तो रसूलुल्लाह खां ज़िक्र ॿुधो। शहज़ादी सुलेमान जी भी जन्नत में तुझे रानी जी खादिमानी है। अम्मा खादिम सलाम अल्लाह से फरमाए मुझा बाबू तमा फिक्र न कयो, अमा जो नस्ल पाक पुट खान न, अमा जी पाक शहज़ादी सैयदा फातिमा ज़हरा खान हलाईंदासी। इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर। मुझा महबूब तोखे मूं हर गज ॾेई छॾियो आहे, निमाज़ पढ़, कुर्बानी कर, मां ओॾे हल सोना जेके चवनि था त अल्लाह जो नबी बेनसबो बेपिड़ियो थी वियो मादल्ला। मुझा महबूब इहो अबू जहल बेपिड़ियो थी वेंदो, अबू लहब बेपिड़ियो थींदो, इन्हनि मुनाफ़िक़नि जा घर तड़ ख़त्म थी वेंदा, इन्हनि जा नाला निशान ख़त्म थी वेंदा। मुझा अली दोस्तो महबूब पर यजीद रसूल दो जहां जे शहजादे इमाम हुसैन अली सलाम के मुकाबले में आयो। केड़ा जो यजीद जो नालो, केड़ा वही यजीद जी कब्र, केड़ा जो यजीद जो सिलसिलो, केड़ा जो यजीद जो नसब। अगर नालो नसब शान सिद्धा आहे तो मुझे सोने हुसैन जो आ क़यामत ताईं जिक्र हलंदो रहंदो। करबल हुसैन शरणा कटाता न ये नमाज़ें पढ़ी जाती, न ये इस्लाम। मुझे सुने हुसैन यजीद जो औलाद खत्म, यजीद जो मुझा प्यारा दोस्तों वे मारियूं मिल्कियतूं खत्म थी वयूं। नालो रोशन आहे सोने हुसैन जो आहे। अॼु करबला में जेकॾहिं भलो बदिलो आहे त मुंहिंजे हुसैन जो आहे। अहिड़ो रोज़ो आहे जिते रोज़ानो लखे माण्हू सलाम या हुसैन सां पेश थियनि था, ख़तमन क़ुरान सां पेश थियनि था। मुझे सोने हुसैन जो नालो अल्लाह से फरमाए मुझा महबूब जेके तुंहिंजे नाले इहे ॻाल्हियूं था कनि उहे सभु मिटिजी वेंदा, उहे ख़तम थी वेंदा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। मुझा महबूब जिते मुंहिंजो ज़िक्र बंदि हूंदो, जिते मुंहिंजो ज़िक्र ख़तम थींदो, जिते मुंहिंजो ज़िक्र रुकिजी वेंदो, क़यामत जहिड़ी सभु ख़तम थी वेंदा। अल्लाह अल्लाह चवण वारो को कोन हूंदो। उते बि मां रब तुंहिंजे मथां सलाह न पढ़ी तो मुस्तफ़ा जे ज़िक्र खे हल तुझो जिक्र को बंद न थो करे सके। मिट गए मिट जाएंगे, मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। इंशाअल्लाह नई प्रोग्राम आप जो खबर ना किया पर उते इंशाअल्लाह फज़ाइल सां गॾु हज़रत इमाम मुस्लिम ऐं संस्कृति जो ज़िक्र थींदो, शहीद जो ज़िक्र थींदो। ॾही मुहर्रम जी राति हिते ई मस्जिद शरीफ़ में इंशाअल्लाह जीअं सिलसिलो हलंदो आहे, ख़ासि राति आहे ॾह मुहर्रम जी इंशाअल्लाह ताला उहो सिलसिलो हलंदो। पर ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए